वजूं वजूं विखूं विजो नहाने मंजरूं परे ए सरफरोश साथियो इजो ता माग ते रसो इजो ता माग ते पुजो उथो त जंग जो टियूं आराम खोर शूम सां वॾो पियो इनकलाब अचे वॾे के धाम धूम सां वॾे के धाम धूम सां ये एक्शन कमेटी कोस्तान बचाओ जा दोस्तों ए मुख्तलिफ सियासी समाजी कारकुनों जीए सिंध जीए मुझो कायद मोहतरम रसूल बख्श पली जो मुझा साथियों ही कोस्तान जी जिदोजहद ही पेरियों चंडर ते मकली ते न आई आहे पर इनके तकरीबन 5-8 सालन का मुसलसिल जेके दाई रड़ू कंदी पई अचे ॿुधाए पई त असांजा घर असांजा अजा ही हुक्मरान पीपल्स पार्टी जे नाले ते असांखे उतां लड़ाइण जे बजाए उते घर ॾियण जे बजाए उते असांखे लड़ाए असांजा दुश्मन ऐं जेके वेरी उन्हनि खे आणे करे उते आबाद कयो पियो वञे उन जे लाइ इहा जंग जेका दुखियल हुई उन कोस्तान में मुझो कायद मोहतरम रसूल बख्श पली जो उते पतो हुयो ऐं पूरे पाकिस्तान जा जेके तरक़ी पसंद माण्हू हुया उन्हनि बि चयो पिए त ही कोस्तान सां ज़ुल्म आहे ही चूंडियल नुमाइंदा माण्हू ही जेको पाण तव्हां खणी आया आहियूं डीसी जे ऑफिस जे अॻियां छाजे करे त ही वस वारा आहिनि ही असांजो ॻाल्हि ॿुधंदा पर आउं चवां थो इहो ग़लति आहे छो जेके असांजो हीरो बणजनि जेके असांजा वसीला बणजनि उहे ई असां सां कनि पिया उहे ई असांखां ज़मीनूं फुरनि पिया जेकॾहिं जेके चूंडियल MP MNA पाण चूंडे मोकिलींदा आहियूं उहे उन्हनि खे दान ॾींदा आहियूं त तव्हां वञी असेंबली में असांजो केस विढ़ो पर उन्हनि केस छा विढ़ंदा आहिनि उहे ख़ुदि ज़बानुनि ते ताला आयो वेठा आहिनि तव्हां ज़मीनूं वञनि पियूं तव्हांजा शहर वञनि पिया तव्हांजी सॼी साहेली पटी पई हली तव्हांजी पूरी कोस्तान सॼी पटी पई हली पूरो घर वियो हलियो पर पीपल्स पार्टी जे नुमाइंदनि खे अञा वक़्त ताईं बि तालो लॻो पियो आहे केरु पुछण जे लाइ तयारु कोन्हे थो तंहिंजे करे ही अचो ही पंहिंजे नसलनि जी जंग आहे ही पंहिंजे वतन जी जंग आहे ही पंहिंजे घरनि जी जंग आहे जेके माण्हू असांजे घर जे दर ते बीह करे राइफल खणी बीह करे चवे थो त ही तुंहिंजो घर न आहे ऐं असीं मार्च करे वेठा हुजूं इन खां पोइ असांखे ॿुधी मरण न खपे सिंध असांजो वतन न आहे रुगो आऊं नथो चवां 5000 साल तारीख़ चवे थी ही वतन जेको आहे उहो हिन सिंधी माण्हुनि जो आहे हिन मज़लूम माण्हुनि जो आहे उन्हनि खे तव्हां उतारे उतां जे माफ़िया खे जेके कब्ज़ा कीड़ा आहिनि उन्हनि खे विहारियो था छॾियो था ॿी ॻाल्हि वॾे में वॾी हीअ आहे चवनि था त दांव ॾिबियूं आहिनि सुप्रीम कोर्ट ऐं कोर्टुनि खे पर सुप्रीम कोर्ट जो बयान तव्हां ॿुधो हूंदो उनजो फ़ैसिलो तव्हां ॿुधो हूंदो जेके इहा सॼी ज़मीन जेका बहराताउनि जे नाले में हुई जेके पीपल्स पार्टी काइम अली शाह वज़ीर आला काबीने मुराद अली शाह जे विकिणी ॾेई छॾी उनजो वरी सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो कयो आहे त इन जी मिल्कियत जा जेके पैसा आहिनि उहे इस्लामाबाद ऐं वफ़ाक़ खे मिलंदा फ़ैसिला पंहिंजा इदारा बि इहे थो तंहिंजे करे अचो त हिननि माण्हुनि जो साथ ॾियो इहे पंहिंजी जिदोजहद जारी रखो मूं उन वक़्तु कोस्तान में सेमिनार में चयो तव्हां सभिनी दोस्तनि खे यादि हूंदो त जेकॾहिं तव्हां हीअ जिदोजहद जारी रखंदा त यकीन पुछिजो त ही तव्हांजे अॻियां झुकंदा तव्हांजे अॻियां कीसूं कंदा छो त हिन वक़्तु ऐं ॿी ॻाल्हि वॾे मां वॾी हीअ आहे त पाण खे पंहिंजे दुश्मन खे सुञाणणु खपे पाण चऊं पिया पंहिंजूं ज़मीनूं वञनि पियूं ज़मीनूं विकिरो कंदड़ के माण्हू आहिनि उहे केरु आहिनि उन्हनि जी सुञाणप करियूं आउं चवां थो उहा ज़मीन विकिणंदड़ पंहिंजी पीपल्स पार्टी आहे आउं चवां थो पंहिंजे ठटे खे विकिणंदड़ एजाज शाह शिराज़ी बि आहे आउं चवां थो पंहिंजे ठटे जी ज़मीन विकिणंदड़ गुलाम कादिर पली जो बि आहे आउं चवां थो पंहिंजे ठटे जी ज़मीन विकिणंदड़ ही मेमण बि आहे ही सभु चूंडियल नुमाइंदा जेके मार्च कयो वेठा आहिनि सम्झो त उहे असांजा दुश्मन आहिनि असांजी ज़मीन ऐं जंहिं वञे पियो उन जो मार्च कयो वेठा आहिनि ऐं पाण वरी जॾहिं हू ईंदा पाण वटि पाण साईं करे वरी उन्हनि खे अजर विझंदासीं
ये अजरक विझण जो दौर न आहे उन्हनि खे चओ तव्हां सिंध जा गद्दार आहियो तव्हां उन्हनि खे चओ तव्हां कोस्तान जा गद्दार आहियो उन्हनि खे चओ तव्हां साहेली पटरी तव्हां विकी हुई आहे उन्हनि खे चओ ठको विकिणंदड़ तव्हां आहियो जेकॾहिं ठटे जी तारीख़ ते ॻाल्हि कंदासीं ठटे खे जेकॾहिं 1988 खां बैदि में ॾिसो ही तारीख़ ही शहर हुयो तारीख़ लिखे थी त हिन ठटे जे शहर जे गलियुनि मां माण्हू निकिरी करे सॼी सिंध खे सुॼा कंदा पंहिंजे वतन जी हक़ूक़ ऐं जिदोजहद जे लाइ तारीख़ लगे थी जॾहिं MRD तहरीक शुरू थी हुई पाकिस्तान जे अंदर सभ खां पहिरीं ही ठटो ज़िलो हुयो जंहिं जेल टोड़िया हुया जेका जिदोजहद कई ज़ियाउल हक़ जे ख़िलाफ़ सभ खां पहिरीं उहो ठको अॼु हिननि पीपलनि ऐं लीगलनि ऐं शिराज़नि ठटे जी इहा हालत करे छॾी आहे जेको माण्हू मफ़ाहमत वेठो करे ॻाल्हाइण जे लाइ तयारु न आहे खरो पियो हले चर्च पियो हले माण्हुनि जे लाइ जीअण जे लाइ को बि वेसा न आहे तंहिंजे करे आउं तव्हांजो एतिरो टाइम नथो वठां अचो अवामी तहरीक तव्हां सां गॾु आहे अवामी तहरीक तव्हां सां वचन थी करे तव्हांजी हर जिदोजहद में असीं गॾु हूंदासीं पर पंहिंजे वतन जे दुश्मन के सुञाणो पंहिंजे गद्दारनि खे सुञाणो ऐं आख़िर में ही शाइरी चई इजाज़त वठंदुसि त बंदूक बम ख़ुदि बंदूक बम खुद बंतू थी तो बटे कई गंतू तू जा गई फौलाद हद दिन में भरे बारूद छन वेरिये ते एड़ो वार थिए बकसा टुकड़ा चार थिए माड़े अंदर गड़गाट थिए भूए अंदर बरदाट थिए जगत के जताई गालो झंडा खड़ो नाराणो उड़ंदा लो ये सिंध ये पली